जमपीर रादाबाद कोलंबिया फार्म ऐं पालारी फार्म में बीठल पुटी गाह ऐं जुअर जा फसल तबाह थी विया आहिनि। आबादगार तमामु घणा परेशान थी रहिया आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खां माकड़ मार स्प्रे कराइण जो मुतालबो बि कयो वियो आहे। ठटे जे कोहिस्तानी इलाइक़नि में बि माकड़ जा कटक पहुची विया आहिनि। जमपीर रादाबाद कोलंबिया फार्म ऐं पालारी फार्म में बि बीठल पुटी गाह ऐं जुअर जा फसल तबाह थी रहिया आहिनि। आबादगार सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खां माकड़ मार स्प्रे कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं माकड़ जो आज़ार ख़त्म न थियो आहे। कोहिस्तानी इलाइक़नि में माकड़ जाबलो वण ऐं ॿूटा खाई चट करे छॾिया आहिनि। आम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। छटे जे कोहिस्तानी इलाइक़नि में बि माकड़ जा कटक पहुची विया आहिनि। जमपीर रादाबाद कोलंबिया फार्म ऐं पालारी फार्म में बीठल पुटी गाह ऐं जुअर जा फसल तबाह थी रहिया आहिनि, जंहिं सबबि आबादगार तमामु घणा परेशान थी रहिया आहिनि। आबादगारनि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत सां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां त माकड़ मार स्प्रे कराए इन्हनि जो ख़ात्मो कराइजे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। छटे में बि माकड़ जा कटक पहुची विया आहिनि। इन खां पहिरियों अव्हांखे अपडेट कयोसीं त ॿी जॻह ते बि माकड़ पहुची रही आहे। सिंध जे समूरनि इलाइक़नि में माकड़ फसल खाई नाश करे रही आहे। ठटे जे कोहिस्तानी इलाइक़नि में बि माकड़ जा कटक लथल आहिनि। जमपीर रादाबाद कोलंबिया फार्म ऐं पालारी फार्म में बीठल पुटी गाह ऐं जुअर जा फसल तबाह थी रहिया आहिनि, जॾहिं त माकड़ गाह जुअर ऐं ॿिया फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि, जंहिं करे आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। आबादगार सख़्त परेशान आहिनि। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी, छटे में माकड़नि जा कटक लही पिया आहिनि। छटे जे कोहिस्तानी इलाइक़नि में गुज़िर ॾींहुं शाम खां अॼु सुबुह खां छटे जे कोहिस्तानी इलाइक़े जमपीर फरादाबाद कोलंबिया फार्म पालारी फार्म ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके माकड़ पता हुआ उन्हनि वरी तबाही खां पोइ उन रुख़ कयो आहे छटे जो ऐं बैराजी इलाइक़नि जो ऐं छटे मकड़ी समेत शहरी आबादी वारनि इलाइक़नि में बि लखनि जे तादाद में हिन वक़्तु माकड़ फाथल आहिनि, जेके शहर रोडनि ते लही पिया आहिनि, मुख़्तलिफ़ मार्केट्स में लही पिया आहिनि, जंहिं करे मार्केटी कारोबारी मर्कज़ उहे मुतासिर पर उन सां गॾोगॾु छटे जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें यूसी फकीर रोड, यूसी छतोचंद, यूसी बिजोड़ा आहे, चिल्ले आहे, उन्हनि इलाइक़नि में लखनि जे तादाद में माकड़ लही पिया आहिनि। फसल जेके पोखियल फसल आहिनि, कोहिस्तान में जेके पोखियल फसल आहिनि, जुअर आहे, बाजर आहे या फकियूं आहिनि, उन्हनि खे नुक़सानु रसायो आहे। ऐं छटे जे कचे वारनि इलाइक़नि में माकड़ जे पचण खां पोइ मुख़्तलिफ़ जेके भाॼी सब्जियूं आहिनि या जेके पुटियुनि जा फसल आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा फसल पोखियल आहिनि, उन्हनि ते हमला करणु शुरू करे छॾिया आहिनि। लखनि जे तादाद में जेके आहिनि माकड़नि हमलो करे छॾियो आहे ऐं उन जी आमद जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। लखनि जे तादाद में छटे, छतोचंद, फकी जो ॻोठ, मकड़ी आसपास वारनि इलाइक़नि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे अंग में माकड़ पइजी विया आहिनि, जंहिं करे माण्हू पंहिंजी जेका बराड़ी जा जेके आबादगार आहिनि या ज़मीनदार आहिनि, उहे पंहिंजा माण्हू मुक़ररु करे पंहिंजे जेके बराड़ी वारनि पंहिंजे टोटकनि जे ज़रिए, सिंधी टोटकनि जे ज़रिए उन्हनि खे भॼाइण शुरू कयो आहे। ख़ासि तौर ते डब्बा वॼाए, होकरूं करे, हकरूं करे उन्हनि खे भॼाइण लॻा आहिनि, पर इंतिज़ामिया ख़ासि तौर ते ज़राइफ़ खाते जा ताईं को नोटिस न वरितो आहे। आबादगारनि खे मथे ते हथ पइजी विया आहिनि ऐं आबादगार मुतालिको आहे त हंगामी बुनियाद ते स्प्रे कराई वञे, ऐं छाकाणि जो लखनि जे तादाद में माकड़ आहिनि, तंहिं करे जेका हेलीकॉप्टर जे ज़रिए स्प्रे कराई वञे त जीअं उन जो ख़ात्मो जल्दी मुमकिन थी सघे, न तबाही मची वेंदी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां इतला मिली रहिया आहिनि। छटे जे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत सिजावल ज़िले में बि माकड़ पचणु शुरू थी विया आहिनि। मीरपुर बटोरो, सिजावल आसपास मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ लाल वारे ख़िते खे लपेट में आणे छॾियो आहे। वरी तबाही जो अंदेशो ज़ाहिर कयो पियो वञे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी। नाज़रीन, छटे जे कोहिस्तानी इलाइक़े में बि माकड़ पहुची वई आहे।